अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जी ड्रामे मोहरा जी अपडेट संग हाज़िर थी चुका इन पहिरीं असांजे चैनल ते न्यू आए तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। तो बिना देर वञो त पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिकंदर जेको आहे त नेक्स्ट एपिसोड में जेको आहे त सलमा बेगम जे घर वञी उनखे हेरासमेंट कंदो आहे। उनखे जेको आहे त चवंदो त तूं माना ज़िद तां लही वञ, तूं केस न कर। अहिड़े हिसाब सां उनखे पिस्टल रखी मथां धमकाईंदो ऐं हुनजी ॻाल्हि जेका ज़बान ते अची वेंदी जेको आहे त उहो चवंदी त जेकर अलीज़ो खे बि तो ई मोकिलियो आहे त मूंसां सुलह करे। ऐं जॾहिं सिकंदर खे ख़बर पवंदी त अलीज़ो हिते आई आहे, हिन वटि आहे, हिन सां माना अहिड़ी गुफ़्तगू करे वई आहे, का मुंहिंजो मुखालिफ़ आहे अलीज़ो, त अहिड़ी का ॻाल्हि ॿोल करे वई हूंदी जिते हिते मुंहिंजे लाइ माना मुसीबतूं पैदा थी सघनि थियूं। ऐं घर अची जॾहिं अलीज़ो खे माना उहो हमज़ा जे साम्हूं जेको आहे त ज़लील कंदो ऐं चवंदो त हीअ असांजी माना कंहिंजी बि सॼण न आहे, कंहिंजी बि पंहिंजी न आहे, हीअ जेका आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे मतिलब खां हिते आई आहे, असां सां दुश्मनी निभाइण आई आहे दोस्तों। ऐं तव्हां ॾिसंदो त लफ़्ज़नि जी ॾे वठि थींदी ऐं हमज़ा जेको आहे त अलीज़ा जी भर जरे बीहंदो ऐं अलीज़ा खे जेको आहे त पंहिंजो कंदो। ऐं बाद में अलीज़ो हुनखे चवंदी हमज़ा खे त सिकंदर जी फितरत ऐं बग़ैर जी फितरत जेका आहे त हिकु जहिड़ी आहे, ऐं सिकंदर जेको आहे त असांखे जेको आहे त पंहिंजो कॾहिं सम्झंदो ई न। जॾहिं त मां हुनजी जेका सुलह करण वई हुयसि ऐं हीअ जेको आहे त हुनखे ॻाल्हि खे ग़लति रंग ॾेई करे मूंसां माना हर भलू जेको आहे त बहस थो करे। ऐं ॿिए पासे तव्हां दोस्तो ॾिठो हूंदो त जेको आहे त हनान खे जेको आहे त अलीज़ो जेको आहे त सुञाणे वरितो ऐं हू त हुनखे वॾे घर में ॾिसी करे ऐं वॾनि माण्हुनि जे हथां माना हुनजी अमर खे ऐं हनान खे ज़लील थींदो ॾिसी करे माना ॾुख में माना वठिजी वई ऐं हमज़ा खे सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾी त हीउ उहो छोकिरो आहे जंहिं सां मुंहिंजी शादी थियण वारी हुई, पर हिनजी माउ जेका हुई त मुंहिंजी माउ जी सुठी दोस्त हुई ऐं उनखे मां काला काला करे छॾींदी हुयसि, पर उन मुंहिंजो भरम न रखियो ऐं उनजे करे हीअ जेका मुंहिंजी शादी हनान सां थियणी हुई त टुटी वई। अॼु उन्हनि माण्हुनि खे मां पंहिंजे ॾुख में ॾिसी ऐं वॾनि माण्हुनि जे हथां जेको आहे ज़लील थींदो ॾिसी मां जेको आहे त ॾुख में अची वई आहियां ऐं मुंहिंजी अखियुनि मां जेको लुड़क तरी आया, मां उन्हनि खे उन ॾुख में ॾिसी न पई सघां। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं न्यू अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।